नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंधकोट में खबर ॾींदड़ क़ंधकोट वेजो बडाणी शहर में मयाणी थाणे जी हद में बडाणी برادري जो पुटनि जे घरन ते अचानक हमलो करे जदीद हथियारनि जा मुंह खोले छॾिया, जंहिं दौरान भुट्टो बिरादरी जा हिकु औरत समेत 5 माण्हू सख्त ज़ख्मी थी पिया, जंहिं में शाहनवाज़ भुट्टो गोली लॻण सबब सख्त ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। मयाणी पुलिस वाक़े खां बेख़बर यादि रहे त वाक़ियो पुराणो तकरार कबूतरनि जी चोरी ते थियो हो, जंहिं में कबूतर चोरी बि भुट्टा बिरादरी जा थिया हुआ ऐं माण्हू ज़ख्मी बि भुट्टा बिरादरी जा थिया हुआ ऐं FIR बि भुट्टा बिरादरी जे मथां दाख़िल थियल आहे। ऐं अॼु वरी दुबारा हमलो बि भुट्टा बिरादरी जे घरनि ते थियो आहे। घरनि ते चढ़ाई करे तकदुस जो पामाल कंदे भुट्टा बिरादरी जा माण्हू सख्त ज़ख्मी करे आसानी सां फरार थी विया। मयाणी एट बडाणी पुलिस खामोश तमाशाई बणियल मुतासिर दौर जो SP कश्मीर अमजद अहमद शेख का इंसाफ की अपील। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।